इन रोड ते असांजी जेको रोज़मर्रा जी ज़िंदगी में हज़ारे मरीज़ वेंदा आहिनि ऐं काफ़ी ॻोठूं आहिनि ऐं उनजो लिंक रोड आहे ऐं तव्हां हालत ॾिसी सघो था हींअर 6 महीना बि कोन थिया आहिनि। हीअ रोड जी हालत आहे तव्हां ॾिसी सघो था रोड में हींअर ई खॾा पइजी विया आहिनि। इन लाइ असां शुरू में जॾहिं रोड ठहियो तेॾी महिल बि आवाज़ु उथारी एवाने बाला में जेको आहे हिते MP MNA आहिनि उन्हनि खे नोटिस ॾियारियो त बाबा हीअ रोड असांजो सही कोन पियो ठहे। पोइ बि इन बावजूदि असां त हीअ रोड मुसलत करे छॾियो। रोड जी हालत तव्हां ॾिसी सघो था हीअ रोड जी हालत आहे लेवल बि सही कोन कढियो हुयो। रोड त जाम अरसे खां मंज़ूर आहे, ठीकु आहे। ही ठहियो हींअर तक़रीबन साल खनि थियो आहे तयारु थियो आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो त हिन में ही जेकी गफ़लत आहे हिननि जी ठेकेदारनि जी आहे। रोड अञा साल पूरो कोन थियो आहे, ठहियो आहे। हिते खॾा छो त हिन में मटीरियल विझनि हा त कुझु अरसो हली वञे हा, मटीरियल विधो कोन्हे, रुगो गफ़लत आहे हिननि जी ठेकेदारनि जी। निज़ाम तोखे ख़बर आहे गॾियो पियो आहे।